सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे उस साईं समझायो जैसा इंसान नहीं करे जैसा कि ब हाथ नहीं हथन जे करे सा इंसान जॾहिं कोई चङो कमु कयो बहितर कयो तो हिकदमि मालिक जो शुक्र करो, मालिक तुंहिंजी रहमत आहे कि मूंखे एॾी लाइक़ु बणायो थी त मां कोई चङो कमु करे सघां थो। न तूं कंहिं ॿिए खां बि कराए सघंदे तुंहिंजे वस जे मालिक को केरु पियो चवण वारो। तंहिंजे करे चङाई कंदे पंहिंजो भाग सम्झो, क़िस्मत सम्झो ऐं ग़लति कंदे हिकदमि सतर्क थी वञो, सुजाग थी वञो भई हाणे त मां ग़लति कयो, लेकिन जॾहिं फल मोती करे मिलंदो त पोइ छा थींदो। यानी कंहिं बि कर्म करण खां अॻु में असां फल खे ॾिसूं ऐं कुदरत हक़ीक़त में असांजी नेचर बि अहिड़ी बणाई आहे। असां कर्म खां अॻु में फल रखंदा आहियूं, कर्म बाद में कंदा आहियूं, फल अॻु में ॾिसंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं असां रोटी पचाईंदा आहियूं, रोटी पचाइण जो मक़सदु छा हूंदो आहे? जेकॾहिं बुख लहंदी, एनर्जी मिलंदी, ताक़त मिलंदी, असांजी सिहत हेल्थ सही रहंदी त असां रोटी पचाईंदासीं। जेकॾहिं असांखे रोटी खाइणी न हुजे असां छो पचाईंदासीं? असांखे जंहिं ॾींहुं रोटी न खाइणी हुजे असां पचाईंदासीं बि कोन। जेकॾहिं असांखे बुख न हुजे ऐं रोटी पचायूं त न पचाईंदासीं। जे बुख लाहिण जे लाइ रोटी पचाए अॻु में पतो हूंदो आहे बुख लाहींदी तंहिंजे करे रोटी पचाईंदा। असां कोई दुकानु कारोबार खोलींदा, अॻु में असां पूरी फिज़िबिलिटी ठाहींदा, हेतिरी लाॻत थींदी, हेतिरी कमाई थींदी, अहिड़े नमूने सॼो हलंदो, हेतिरी इनकम थींदी, सभु अॻु में सॼी इनकम सोचे करे बाद में कारोबार खोलींदा। जे असांखे पतो हुजे लास पौधो कारोबार कंदासीं, असांखे पतो हूंदो असांखे कमाई न थींदी असां कोई कारोबार कंदासीं। अॻु में नतीजो रखी करे बाद में असां कारोबार कंदा। असां घर पढ़ाईंदा आहियूं, अॻु में असांखे पतो हूंदो आहे सुख मिलंदो, आराम मिलंदो, आसाइश मिलंदी, जीवन बहितर गुज़रंदो, असांजो जीवन सकून सां गुज़रंदो। जेकॾहिं सुख ऐं सकून जे घर में चाहत न हुजे असां घर बढ़ाईंदासीं। तंहिंजे करे असां अॻु में नतीजो रखी करे बाद में ई कर्म कंदा त इन जो बाद में नतीजो कहिड़ो निकिरंदो। जे चङो नज़र ईंदो आहे असां कमु कंदा आहियूं, ग़लति ईंदो आहे छॾे ॾींदा आहियूं। साॻे नमूने असां पंहिंजे कर्मनि खे साम्हूं रखूं, सिर्फ़ु एतिरो ई। जॾहिं कोई कर्म अचे उनजे नतीजे खे साम्हूं रखूं भई इहो चङो नतीजो निकिरंदो या मंदो निकिरंदो। चङो निकिरंदो, चङाई जो फल चङो मिलंदो, असां उहो कर्म कयूं ऐं लॻे इन जो फल बुरो मिलंदो, असांजी इज़त शान मान वेंदी, असांखे कोई खोट बेईमानी जो लेबल लॻंदो, असांखे कोई ग़लति चवंदो या इन कर्म जो फल हाणे मां कयां बि सही बाद में इहो दुख मूंखे मिलंदो, त दुख अचण खां अॻु में असां दुख वारो कमु ई न कयूं। असां दुख वारो कमु ई न कंदासीं त सदाई सुख में रहंदासीं, सदाई आबाद रहंदासीं, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं।